नाज़रीन, कंडियारो में गुलाम रब्बानी आगरो गवर्नमेंट डिग्री कॉलेज ऐं मोटरवे पुलिस तरफां कश्मीरियन सां इज़हार यकजहती तौर रैली कढी वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था मुमताज़ मलाह जी हीअ रिपोर्ट। डिग्री कॉलेज गुलाम रब्बानी आगरो जे उस्तादनि शागिर्दनि ऐं मोटरवे पुलिस बीट 29 कंडियारो पारां जेको कश्मीरी सां यकजहती तौर ते जेका रैली कढी हुमन चेन बनाई वई आहे, उन हवाले सां अचो त हिते शामिल थींदड़ रैलीअ में माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुननि जो छा चवणु आहे। कश्मीर डे मल्हायो आहे ऐं असां चऊं था त इहे जेकी स्कॉट ड्रेस पाराईंदा आहिनि, इन में कश्मीर डे जे हवाले सां पाराईंदा आहिनि। ॿियनि जे स्कूल में थींदी न, हिते असांजे स्कूल में कश्मीर डे सां हवाले सां इहो प्रोग्राम मल्हायो वियो आहे। जेका मुनक़िद कई वई, इन जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त जीअं असां इहो ॾेखारियूं, ज़ाहिर कयूं, दुनिया खे ॿुधायूं त असां पाकिस्तान जो पूरो अवाम, नंढो वॾो बचो, सभु कश्मीर जे अवाम सां असां गॾु आहियूं ऐं इनशाला उहो ॾींहुं परे न आहे जो कश्मीर पंहिंजी आज़ादी माणींदो। त अॼु जो जेको प्रोग्राम आहे ह्यूमन चेन, हीअ कंडियारे कॉलेज जे तरफ़ां मुनक़िद कयो वियो आहे। हीअ प्रोग्राम सिर्फ़ु कश्मीरनि जे लाइ आहे। सो वी आर विथ कश्मीरीज़, वी स्टैंड विथ कश्मीरीज़। इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे न आहे जो कश्मीरी पंहिंजो सुख जो साह खणंदा। ऐं असां इन करे प्रोग्राम अॼु कढियो आहे त साईं अब्दुल सत्तार अब्रे साहब सभु उस्तादनि टीम ठाही आहे त कहिड़ी बात में हे हफ़्तो असां कश्मीर जे हवाले में कमु कंदासीं। हे असांजो अॼु जो प्रोग्राम कयो आहे, सभिनि खां पहिरियां त मां पंहिंजे प्रिंसिपल साहिब जो थोराए थो आहियां ऐं उनजी महिरबानी अदा कंदुमि, थैंक यू कंदुमि त असांखे अहिड़ियूं एक्टिविटी कराए ऐं असांखे मोटिवेट था कनि त पंहिंजे असां कश्मीर लाइ वधीक आवाज़ उथारियूं ऐं कश्मीर खे मतिलबु के पंहिंजो आवाज़ उथारे कश्मीर आज़ादु, इंशाअल्लाह असां कश्मीर आज़ादु कराईंदासीं। इन शइ में यकीन था रखूं त कश्मीरनि खे आज़ादी मिलणु खपे। कश्मीर जेको आहे उन सां एॾो ज़ुल्म छो, आख़िरी आहे छो। अॼु असांजी इहा जेको ह्यूमन चेन जो जेको सिलसिलो आहे, इहो बि हिकु सिलसिले जी कड़ी आहे। जेको असांजे पाकिस्तान में जेको बि वॉक ऑफ लाइफ आहे, यानी जेको बि जंहिं कंहिं मकतब फ़िक्र सां आहे, अॼु तव्हां टीचर्स, नॉन टीचिंग स्टाफ, टीचिंग स्टाफ, इन शइ जो प्रूफ थो ॾिए त असीं कश्मीरनि जे जेका जाइज़ जेका जदोजहद आहे उन्हनि सां गॾु आहियूं। त हीअ जेको ॾियारो असां मल्हाए रहिया आहियूं, मज़लूम कश्मीरनि जे हिमायत में आहे। सॼी दुनिया इहा चाहे थी त कश्मीरी आज़ादु थियनि। रहमान रहीम, नेशनल हाईवेज़ ऐं पाकिस्तान मोटरवे पुलिस जनाब IG साहब डॉक्टर कलीम इमाम, एडिशनल IG ज़ुबैर हाशमी साहब, DIG डॉक्टर मसरूर अहमद कोलाजी साहब, सेक्टर कमांडर सजाद हुसैन भट्टी ऐं B29 जे तरफ़ों कश्मीर डे जे हवाले सां हिकिड़ो वीक मल्हायो थो वञे कंडियारो डिग्री कॉलेज जे ताउन सां ऐं साईं अब्दुल सत्तार साहब वारनि जा असां थोराइता आहियूं। अॼु असां आलमी ज़मीर खे, दुनिया खे हिन तरफ़ ते निगाह विछण जे लाइ, उन्हनि खे यादि दहानी ॾियण जे लाइ त उन माण्हुनि सां उहो ज़ुल्म उहो बंदि कयो वञे।